نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق بعيد أفعينا بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد. وقال الله تعالى في كلامه المجيد يا أيها الذين آمنوا كلوا من طيبات ما رزقناكم واشكروا لله إن كنتم إياه تعبدون. وعن أبي هريرة رضي الله تعالى عنه قال قال النبي صلى الله عليه وسلم إن الله طيب ولا يقبل إلا طيبا رواه مسلم. तमाम किस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाणा इबादत ऐं बंदगी परिस्तिश ऐं पूॼा बानप ऐं ग़ुलामी रुकू अने सजदा उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहिनि जेको अल्लाह ख़ालिक़े कुल काइनात मालिक अर्ज़ो समा आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्ली व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गो, नौजवान साथियों, अज जुमे जो उनवान आहे हलाल खियो हराम खां बचो। जेको पण इंसान इन दुनिया में आयो है त इन इंसान के जिंदगी गुज़ारे ला करे हिन दुनिया में जीअरो रहे ला करे खाधे ने पीते जी ज़रूरत पए थी। खाधे पीते बगैर को पण इंसान हिन दुनिया में जीअरो न रही सके। ये हिकिड़ी इंसान जी बुनियादी ज़रूरत है।
खाधो ने पीतो इंसान के उनटाणे मिले तो जिनटाणे इंसान पिंड मेहनत करे तो, इंसान जरा हथ पग हणे तो, इंसान जरा धंधो करे तो। पण इस्लाम पांजो हिकिड़ो अहिड़ो दीन है जंहिं दीन हिन दुनिया में जरा मुसलमाननि खे पिन जे मञे वारनि खे हुकुम ॾिना, ॾस ॾिना, तहिड़ा रोज़ीअ ने रिज़्क जे ताल्लुक़ से पण मुसलमान खे हुकुम ॾिने हैं। ईअं न आहे जे जेको इंसान दुनिया में आयो त जेकी साम्हूं वस्तु अचे मुंहं में खणी न खाई लाए। हर की वस्तु जी हिकिड़ी लिमिट है, हर की वस्तु लाइ करे हद है। पां मुसलमान जेकॾहिं आहियूं त मिणी खां पहिरीं पांखे पंहिंजे मगज में इहा ॻाल्हि विहारे लाथी खपे कि रोज़ी ने रिज़्क ॾींदड़ अल्लाह ताला आहे। रोज़ीअ ने रिज़्क जूं जेको चावियूं आहिनि उहो अल्लाह जे हथ में चई। अल्लाह जंहिंखे खपे तंहिंखे वधारे ॾे थो, जंहिंखे खपे तंहिंखे ओछो ॾे थो। न इहा जेको वस्तु आहे जे पंहिंजो अक़ीदो ई बनी वञे, पंहिंजो ज़हन अहिड़ो बनी वञे जे रोज़ी ने रिज़्क ॾींदड़ अल्लाह ताला आहे त इहा हिकिड़ी ज वस्तु पांखे हराम खां बचाए सघे थी। सूरा बकरा जी आयत नंबर 172 मूं आंखे साम्हूं तिलावत कई है। इहा जेको आयत है इहा पंहिंजे तौहीद खे बयान करे थी। पाण चवंदा न ॻाल्हि ॻाल्हि में यार असां वटि अमल त कीअं न आहे पण तौहीद वारा आहियूं, असां वटि तौहीद आहे। पण पंहिंजे तौहीद जी पोल अॼु खुलंदी। पंहिंजो तौहीद केतिरो मज़बूत आहे, पाण तौहीद वारा आहियूं की न आहियूं, इन हिकिड़ी आयत में ख़बर पई रहंदी। अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिम्मा रज़क़नाकुम कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम। ए ईमान वारा, ए ईमान वारा जेको असां आंखे पाक ने हलाल रोज़ी ॾिनी है उहा खयो। वशकुरू लिल्लाह, अल्लाह जो शुक्र कयो। इन कुंतुम इय्याहु ताबुदून, जे हकीकत में ऐं तौहीद वारा आहियो त। यानी तौहीद खाली ज़बान से ज़ाहिर की न थींदो। खाली हिकिड़ो माण्हू चए आउं तौहीद वारो आहियां, आउं हिकिड़े अल्लाह खे मञा थो, काफ़ी न आहे। हिन आयत में अल्लाह ताला ॿ शर्त रखी छॾियईं। जेकॾहिं ऐं हकीकत में तौहीद वारा आहियो, जेकॾहिं ऐं सच में अल्लाह ताला खे हिकिड़ो करे मञो था, तव्हांखे ॿ कम करणा पवंदा। पहिलो ई कमु कयो जे पाक रोज़ी खयो, हलाल खयो, हराम खे न खयो। ऐं ॿियो ई कमु कयो जे अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो। हलाल ने हराम जेको वस्तु आहे इहा पंहिंजे तौहीद खे बयान करे थी। हिकिड़ो इंसान हराम पुठियां जरा झूमू करे थो न, हराम में जरा झड़पूं हणे थो, त इन जो मतिलबु ई आहे जे इन इंसान जो अल्लाह ताला मथे ईमान न आहे। न त अल्लाह ताला जंहिं पण इंसान खे दुनिया में हलाए आहे त पूरी रोज़ी ने रिज़्क लिखी ने पियो हलाए आहे। पाण त कीअं मामूली इंसान आहियूं, पाण खे 2 टके ते 2 न 4 लोला मानी जा खपे त ॿियो कहिड़ो खपे थो। पर अल्लाह ताला फरमाए थो वमा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्कुहा। ऐं रुगो इंसान न, हिन दुनिया में, हिन धरतीअ मथे जितरी पण मखलूक है उन मिणी मखलूक जी रोज़ी जी जवाबदारी मूं मथे है। पाण त 2 न 4 लोला खयूं था। तव्हांखे ख़बर आहे ही जेको समंदर न दरिया रहिया, इन में अमोक मच्छियूं अहिड़ियूं आहिनि जे उन्ही खे रोज़ खाधे लाइ करे टने जा टन खाधो खपे थो। हिकिड़ो टन 1000 किले जो थिए थो। रोज़ टने जा टन उन्ही खे खाधो खपे थो। उन्ही जी पुरवाड़ केरु करे थो? उन्ही खे केरु खाराए थो? ज़मीन हेठि निहारियो नंढियूं नंढियूं माकोड़ियूं फिरे पियूं, इन्ही खे केरु खाराए थो? आसमान खे साम्हूं मथे निहारियो पखियूं उॾे पिया, इन्ही खे केरु खाराए थो? इन्नल्लाह हुवा रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। इन्ही मिणी के खाराईंदड़ उहो आसमान वारो रब है जेको ताक़त वारो है। मिणी खे अल्लाह खाराए थो। ने पाण सम्झूं था जे पंहिंजी रोज़ी, पंहिंजो रिज़्क
पांजो पैसो ई माणे पांजे दुकान में जाए, पांजे वाण में जाए, पांजे मकान में जाए, पांजे खेत्र में जाए, पा इन्हीं वस्तुएं के रोजी जो जरियो समझो था। आऊं आके चाह तो पांजी रोजी जमीन में ना बल्कि आसमान में जाए। दलील सूरह ज़ारियात में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो वफिस समाई रिज़्कुकुम वमा तुअदून, मुझा बाना ऐं दुनिया में जमीन मथे रोजी न्यारो पिया, आजी रोजी ता आसमान मथे है। यानी उन आसमान मथे अल्लाह ताला हर के इंसान जी रोजी ने रिज़्क लिखी छड़े। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्राईल अलैहिस्सलाम मूं वटि आयो, जिब्राईल अलैहिस्सलाम मूं वटि आयो ने पोइ मूंखे इहा वस्तु सेखारे जे ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको पण इंसान हिन दुनिया में जायो है जेस ताईं उ पिंड जी पूरी रोज़ी खाए की न लाइंदो हिन मथे मौत की न अचींदो। जेतिरा पंहिंजे हक़ में अल्लाह ताला कण लिखी छॾे उ कण जेस ताईं पाण खाए की न लाइंदासीं पाण मथे मौत की न अचींदो। ॾिसो इंसान खे कई अहिड़ा थी विया आहिनि जे नज़र न आहे, सुणेरा करे ताक़त न आहे, उथी नथा सघे, वरे जा वरे थिया विछाण मथे पिया आहिनि, पण मौत नथो अचे कुला, उन जा कण अञा बाक़ी पिया आहिनि, उन जी रोज़ी बाक़ी पई है। जेस ताईं ई रोज़ी खाए की न लाइंदा इन मथे मौत की न अचींदो। ई केरु सेखारे वियो? आसमान मथां अची करे जिब्राईल अलैहिस्सलाम सेखारे वियो। पाण जेकॾहिं हक़ीक़त में अल्लाह ताला मथे ईमान रखो था त मिणे खां पहिरीं पांखे पंहिंजे मगज में इहा वस्तु विहारे लाथी खपे जे रोज़ी ने रिज़्क ॾींदड़ अल्लाह ताला आहे। पाण गमे एतिरी महिनत कयूं, पाण गमे एतिरी कोशिश कयूं, पण जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जी मर्ज़ी न आहे त पांखे हिकिड़ो कण पण नथो मिली सघे। हाँ, कोशिश करणी, मेहनत करणी, हथ पग हणणो, धंधो करणो, ई इस्लाम में खाली हुकुम न आहे, इस्लाम में ये इबादत है। हलाल कमाई ला करे जो को माण्हू मेहनत करे तो उनके पण अल्लाह ताला सवाब ॾे तो। पंहिंजो रब त उ रब आहे। पेट आंजो भरबो, आने 12 बच्चे खे फ़ाइदो थींदो, खेंदा ऐं बुख आंजी लहंदी, पण इन कम मथे पण अव्हांखे सवाब ॾियां थो। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह जुमा में फरमाए तो फ़इज़ा क़ुदियतिस सलातु फ़ंतशिरू फ़िल अर्ज़ वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह। ए मुंहिंजा बाना जरा जुमे जी नमाज पूरी थी वञे, मड़े पां जुमे जी नमाज ला करे वेठा आहियूं, जुमे जी नमाज पूरी थी वञे, फ़ंतशिरू फ़िल अर्ज़, तेरे हिन ज़मीन में मड़े पखड़ी वञो। पोइ हिन गेट मां ॿाहिरि निकिरी पां मड़े पखड़ी वेंदासीं, को हेॾां पियो वेंदो, को हेॾां पियो वेंदो, को हेॾां पियो वेंदो, कुला पखड़ंदासीं। वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह, अल्लाह ताला ज़मीन में जेकी खजाना आला करे रखी छॾे उन मां कमायो न खयो बड़े आंजो है। अल्लाह ताला रोज़ीअ ने रिज़्क ला करे पंहिंजो मड़े बंदोबस्त करे छॾे। पाण जिकी खेंदासीं, जेकॾहिं हलाल खाधो, हलाल कमायो त अल्लाह रब्बुल आलमीन इन कम मथे पण पांखे अजर ॾींदो। अल्लाह ताला खाली पांखे न पिन जे नबी के पण हुकुम कयो, या अय्युहर रुसुलु कुलू मिनत तय्यिबात, ए अल्लाह जा पैगंबर, ए अल्लाह जा रसूल, जेकी असां आंखे हलाल रोज़ी ॾिनी आहे उन में जा खयो, वअबुदू वअमलू सालिहा, ने नेक अमल कयो। इन आयत में अल्लाह ताला ॿ वस्तु चए। पहलो कम ई चए नेक अमल कयो, पहलो कम चए रोज़ी खयो हलाल, ॿिए कम मथे नेक अमल कयो। मुफस्सिरीन लिखे था इन आयत जो मतलब ई है जेको इंसान नेक अमल करण चाहींदो वे त उ पहिरीं हलाल रोज़ी खाए। जंहिं इंसान जे पेट में हराम जो गटो पुॼी वियो, जंहिं इंसान जे मुंहं मथे हराम जी रोज़ी पुॼी वई, उ गमे एतिरी मेहनत कंदो कॾहिं पण नेक अमल की न करे सघंदो। ने कुदरती ए नेक अमल करे वियो त अल्लाह ताला फरमाए थो इन जो ऐं अमल क़बूल पण नथो कयां। हलाल रोज़ी जेकॾहिं हूंदी त अल्लाह ताला अमल क़बूल कंदो, न जेकॾहिं हराम जो हिकिड़ो पण गटो पंहिंजे पेट मथे पुॼी वियो, पंहिंजो नमाज़ूं, पंहिंजा रुकूअ, पंहिंजा सजदा, पंहिंजो दुआऊं, पंहिंजा हज, पंहिंजी ज़कात, पंहिंजो रुअण, पंहिंजो अल्लाह जा गिड़ गिड़ाइण मड़े फैल वेंदो रहंदो, को पण अल्लाह ताला वटि क़बूल न आहे। दलील
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह तय्यिबुन वला यक़बलु इल्ला तय्यिबा। अल्लाह ताला पिंड पाक है ने पाक वस्तु के जो अल्लाह ताला कबूल करे तो अल्लाह के नापाक वस्तु पसंद ना आई, अल्लाह के हराम वस्तु पसंद ना आई। जे कॾहिं हिकिड़ो इंसान तौहीद वारो है तो अल्लाह ताला के इतरेला करे पसंद है जे अल्लाह का सिवा बे कंहिंखे उ सजदो नथो करे ने ईअं जो इंसान हलाल रोजी खाए तो अल्लाह ताला के इतरेला करे पसंद है जे उन जो अल्लाह मथे ईमान है जे रोजी ॾींदड़ मुंहिंजो रब है। मुंहिंजा भाइरो जे कॾहिं आऊं आंखे हिकिड़ी अहिड़ी हदीस सुणाई आहे, उन हदीस के मुताबिक जेकॾहिं पां पिंड पिंड के निहारियूं तो पां में जा को अहिड़ो माण्हू बचे तो जंहिंजी इबादत कबूल थिए थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿ आयतूं तिलावत कयूं। मिणी खां पहिरीं इहा आयत या अय्युहर रसूल कुलू मिन तय्यिबाति वअमलू सालिहा। पहिरीं अल्लाह ताला नबी के हुकुम कयईं जे पाक ने हलाल रोज़ी खयो ने पोइ नेक अमल कयो ने ॿिए नंबर मथे अल्लाह ताला मिणी ईमान वारे के हुकुम कयईं या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम वश्कुरू लिल्लाहि इन कुंतुम इय्याहु तअबुदून। ई जरब आयतों अल्लाह के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिलावत कयईं। तेरा अल्लाह के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाएं सुम्मा ज़कर रजुलन युतीलु सफर अशअस अग़बर यमुद्दु यदहु इला समा या रब्बी 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 व मतअमुहु हराम व मशरबुहु हराम व मलबसुहु हराम व गुज़िय बिल हराम फअन्ना युस्तजाबु लिज़ालिका। नबी फरमाए तो हिकिड़ो इंसान वॾो सफ़र करे ने रवानो थिए तो केॾांहुं वञे तो हज ते रवानो थियो है। हज ते सुणी लायो पंहिंजा माण्हू ॿियनि जो पैसो ने माल लूटे ॿियनि मथे ज़ुल्म करे ॿियनि जा खोटा पैसा खाई सॼी ॼमार ने पोइ चए हाणे आउं हज ते वञा थो माफ़ करण वञा थो। हज कबूल थींदो? हज कबूल थींदो? आउं नथो चाहियां। हिन हदीस में सही मुस्लिम जी हदीस है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो इंसान वॾो सफ़र करे घरेनो निकिरे तो वञी ने अल्लाह जे घर मके मथे पुॼे तो। वॾो सफ़र करे आयो है ने सफ़र में इंसान की दुआ कबूल थी थी, सफ़र में दुआ कबूल थी थी। ही त वरी मके जो सफ़र करण वियो है, इन जी दुआ त वधारे कबूल थियणी खपे न। मके वञी पुॻो है, मके जरा पुॻो तर अल्लाह जे नबी फरमाए उन जी हालत अहिड़ी वई अशअस वार झुको ऐं मड़े वीखिया पिया आहिनि, वार वीखिया पिया आहिनि। एतिरे लाइ करे आंखे जेकॾहिं ख़बर हुए हज में मथे मथे ओॾण मनाई आहे, टोपी न पहिरे सघूं, मथे पटको न ॿधी सघूं, रुमाल न रखी सघूं, मथे उगाड़ो हाजी वे तो फिरे तो कुला। अल्लाह रब्बुल आलमीन के ख़बर पए मुंहिंजो वानो मूंखे साम्हूं वार वीखे न पियो आयो आहे ऐं उनजी दुआ कबूल कई आहे। ई जरा बानो पुॼे तो हिकिड़ो त वॾो सफ़र कयईं मथा वार पण वीखिया पिया आहिनि। पोइ फरमाए व अकबर सॼो धूड़ से भरियो पियो आहे, सॼो धूड़ से भरियो पियो आहे। अड़े फ़कीर थी करे मिस्कीन ने मोहताज थी करे लाचार ने मजबूर थी करे भिखारी बनी करे अल्लाह जे घर मथे पुॼे तो ने पोइ यमुद्दु यदहु इला समा आसमान के सामा हथ फैलाए चए तो रब्बी रब्बी मुंहिंजा रब्बा मुंहिंजी दुआऊं कबूल कर। केर चए तो? हाजी चए तो ने अहिड़ो माण्हू जेकॾहिं पंहिंजे घर हली अचे न चए आउं लम्हे हंध मथां आयो आहियां, अलाणे क्यानो मुसाफ़िर थी आयो आहियां, वार वीखिया पिया हुए, सॼो धूड़ से भरियो पियो वे, पोइ मूं पाण चए मुंहिंजा भाउ मूंखे कीअं कढियो, मुंहिंजा भाउ मूंखे कीअं कढियो, ऐं मजबूर आहियां, मूंखे ज़रूरत आहे त पंहिंजो पण पेट भरे थो। अड़े हू त रब उहो आहे जे कहिड़े कहिड़े गुनहगारनि खे पण ॾे थो। ही इंसान मके में वियो आहे, हज करे लाइ करे वियो आहे, सॼो वीखियो पियो आहे, मेदारो थियो पियो आहे ऐं जबल रहमत मथे उभी करे दुआ मंगे थो, जंहिंजे बारे में अल्लाह ताला मुसलमान से वाइदो कयईं जबल रहमत मथे झुको अची करे मूं वटां सवाल कंदो इन जी दुआ कॾहिं रद्द की न कंदोसि। ई उते पहुची वियो आहे, जबल रहमत मथे पहुची वियो आहे। उते उभी करे अल्लाह ताला के साम्हूं हथ फैलाए थो मुंहिंजा रब आउं आयो आहियां, मुंहिंजा अल्लाह आउं आयो आहियां,
अल्लाह वटा दुआऊं मंगे तो, अल्लाह वटा सवाल करे तो। ने हदीस में अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह हय्युन करीमुन यस्तही इज़ा रफ़अ अर्रजुलु इलैहि यदैहि अन यरुद्दहुमा सिफ़रन ख़ाइबतैन। हिकिड़ो माण्हू जहिड़ा पिंड जे रब के साम्हूं हथ फैलाए थो, तहिड़ा अल्लाह ताला के शर्म अचे थी जे मुंहिंजे पान जा हथां ख़ाली पासा कीअं वारिया। इन वञी हथ फैलाए, एहराम ॿधो पियो आहे, मिणी घर वारे खां लमो आहे, पंहिंजे मुल्क खां पण लमो आहे, मैलारी हालत में जंहिं जबल रहमत मथे उबल है ने पोइ अल्लाह के साम्हूं हथ फैलाए चए थो, या रब्बी गुनहगार आयो या खताकार आयो या मुंहिंजा रब तो मूंखे माफ़ करे छॾ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, व मदअमुहु हराम, जेकी गटो खाई आयो है ऊ पण हराम जो हो। व मशरबुहु हराम, टुक पानी जो भरे आयो हो ऊ पण हराम जो हो। व मलबसुहु हराम, लिया जेको पहिरे पगो है ई पण हराम जा आई। व गुज़िया बिल हराम, खाई ने वॾो थियो है, हराम जो खाई वॾो थियो है। व अन्ना युस्तजाबु लिज़ालिका, अहिड़े माण्हू जी दुआ मके में पण क़बूल की न थींदी। पाण हराम के मामूली समझूं था। मुंहिंजा भाउ, इहा हालत पाण भिखारी बनी करे, पाण मजबूर थी करे, पाण हाजी बनी करे अल्लाह जे घर में वञी करे रुओ, उते त रब कहिड़े गुनहगार के माफ़ करे छॾे थो, पण उते पण उन इंसान के चए थो जेको हराम जो गट्टो भरे आयो ई तोखे आउं माफ़ कॾहिं की न कंदुसि। वरी वञ पाछो, तूं माण्हू जी मीट में हाजी भले हुने, तोखे ॻोठ वारा हाजी साहिब चवंदा, तूं ईअं सम्झने आउं मड़ा गुनाह माफ़ कराए आयो या, पर मूं वटि तुंहिंजा गुनाह उहे जो लिखिया पिया हिकिड़ो माफ़ न थियो। उला हराम जो गट्टो भरे है न, हराम खाधे है न, पाण हराम के कीअं था समझो। अॼु जे ज़माने में हराम आम थी वियो है, हराम जी कीअं पाण खे परवाह न आहे। इन ज़माने जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो, लयातियन्ना अलन नास ज़मानुन ला युबालिल मरउ मिम्मा अखज़ अम मिन हलालिन अम मिन हरामिन। माण्हू मथे अहिड़ो ज़मानो अचींदो, माण्हू मथे अहिड़ो टाइम अचींदो जे माण्हू रुगो पैसो भेरो कंदा, निहारींदा की न अचे पियो हराम जो है कि हलाल जो है। माण्हू खे की परवाह की न हूंदी। पाम जा कंहिंखे परवाह आहे हलाल ने हराम जी, पाम कंहिंखे परवाह आहे हलाल जी। पाण खे त खाली पैसो खपे, घमे यानो अचे, लूट मार करे खणी अचो, चोरी करे खणी अचो, ठगाऊं करे खणी अचो, माण्हू के साम्हूं कूड़ कुछी ने खणी अचो, माण्हू जो उधार खणी खाई वञो, पाछो ॾियो न, टोटल मड़े वस्तु हराम आई। नमाज खाली न, मक्के में वञी करे पंहिंजो हज क़बूल की न थींदो। पाण हराम के मामूली सम्झा वेठा आहियूं। न मुंहिंजा भाउ, मूं जेको आंखे चयो हो जे जेको इंसान हलाल रोज़ी खाए तो असल में ऊ तौहीद वारो है। हकीकत में उन इंसान जो अल्लाह ताला मथे ईमान है। न पंहिंजे मुसलमान भाउ खे पाण चऊं, दुकान मथे वेठो वे, चए भई दुकान बंदि कर, नमाज जो टाइम थी रहियो है। तर चए तो दुकान बंदि कयां, मुंहिंजा ग्राहक वेंदा रहंदा। दुकान बंदि करे मस्जिद में वेंदुसि, ॿ चार मुंहिंजा ग्राहक वेंदा रहंदा। हाय इंसान, तूं सम्झे नथो आ, तूं सम्झे नथो जे रोज़ी ने रिज़्क़ ॾींदड़ त अल्लाह ताला आहे। ई ग्राहक कॾहिं तोखे ॾींदड़ थी विया, ई त ग्राहक तोखे साम्हूं हलाए तो ऊ अल्लाह ताला, इन जो मुंहुं ॿियण पण ऊ करे सघे थो न। तूं जेकॾहिं सम्झे थो जे आउं मस्जिद लाइ करे, नमाज लाइ करे 15 मिंट दुकान बंदि कयां त मुंहिंजो 200 जो नुक़सान थी वेंदो। मुंहिंजा भाउ, दुकान तूं बंदि की न कने, दुकान मथे वेठो होने, 200 रुपया कमाए लाइ थे, घरे नो बाई फोन करे थी, छोकरो बराबर ना ही कुलिया उल्टियूं करे तो बरो अची वियो, दवा गिनी अचो। नमाज मां हथ कढे 200 रुपया खपिया थे, कोठे डॉक्टर वटि पगो है, चे ख़बर नथी पए, भुज कोठे वञी करे 2000 जा एक्सरा पियो कराए ने, रिपोर्ट पियो कराए ने, दवाऊं पियो कराए ने, 2000 वेंदा रहिया। पाण हिन वस्तु करे सम्झूं था। मुंहिंजा भाउ, जेकॾहिं तूं अल्लाह लाइ करे 2 मिंट दुकान के बंदि करे हिते अची ने, त आसमान वारो रब ऊ है, पाछो वञी करे दुकान के तूं खोल, अल्लाह ताला 200 वारो न 2000 वारो गिराक तुंहिंजी दुकान मथे हलाईंदो। बरकत पवंदी न। न इन वस्तुअ जो पाण खे मतिलबु न आहे। हराम खपे थो ने अल्लाह ताला पाण मथे रोम करे, पंहिंजी हालत अहिड़ी है, लोन ला करे, व्याज ला करे पाण हिन बैंकी मथे लेणी लॻायो पिया आहियूं। लोन खपे थी पाण खे व्याज खपे थो, ऐं साहूकार थी वञा, ऐं पैसे वारो थी वञा। व्याज लोन इस्लाम जी नज़र में हिकिड़ो सुणी लायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ो इंसान जेको लोन खाए थो,
जेको व्याज खाए तो, जेको सूद खाए तो, इन जा 72 दर्जा आहिनि। केतिरा दर्जा आहिनि? सूद जा, व्याज ने लोन जा 72 दर्जा आहिनि। ने हल्के में जा हल्को दर्जो ई है जेको इंसान पंहिंजी सॼी मां से ज़िना करे। आउं नथो चवां, हदीस चए थी हिकिड़ो इंसान जेकॾहिं लोन खणी बैंक में जा ॿाहिर निकिरियो त पहिरीं ई सम्झी लाए कि इस्लाम जी नज़र में मूं मुंहिंजी सॼी मां से बदगारी करे छॾी आहे। पैसो त वाणी वारी ॾाढ़ी आहे, सुबुह जो उहे सांझी जो न वे पाण इस्लाम के सामान लड़ो था। अल्लाह ताला ये चए जेको पाण माण्हू लोन में जा, व्याज में जा, सूद में जा हथ न कढे ऐं न पिए तो उन्हीं के चो इन अल्लाह ने अल्लाह जे रसूल के साम्हूं लड़ाई कयूं हुयूं। ने जेको अल्लाह ने अल्लाह जे रसूल के साम्हूं लड़ाई कंदो उहो सम्झी लाए कॾहिं जीती की न सघंदो। उहो हमेशा हारंदो, दुनिया में पण हारंदो न आख़िरत में पण हारंदो। इन जी हार थिए वारी आहे। मुंहिंजा भाउ, हराम पाण खाई खाई भले सौजा थी रहो, भले सुख थी वञो, भले गाड़ियों अची वञे, भले मकान बंगला अची वञे, पण दुनिया टेम पुरती है, खत्म थी वई। जिन टाणे अख पुराणी, जिन टाणे मौत अची वियो, उन टाणे पंहिंजी हालत उहो थींदी जंहिं हदीस में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको इंसान हराम खाई खाई वॾो थिए थो त दोज़ख जो हक़दार उहो वधारे अल्लाह ताला उनखे दोज़ख में ज़रूर फिगाईंदो। बचायो पिंड के दोज़ख जी बाहि खां, बचायो पिंड के उन अज़ाब खां। दुनिया ॾुखई सुखई निकिरी वेंदी। ने अल्लाह ताला के जीअं हलाल पसंदि है, पाके ख़बर है हराम कंहिंखे पसंदि है? हराम कंहिंखे पसंदि है? हराम शैतान के पसंदि है। अल्लाह ताला सूरा बकरा जी आयत नंबर 168 में फरमाए तो या अय्युहन्नास कुलू मिम्मा फिल अर्ज़ि हलालन तय्यिबा। ए इंसानो, मिड़ी इंसान के अल्लाह ताला चए तो ए इंसानो सुनो, जेकी पण रूज़ी ने रिज़्क़ दुनिया में हलाल है ऊ खयो, वला तत्तबिउ खुतुवात शैतान, शैतान जो चो न करो, शैतान पुठिया न हलो, इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, उहा जो खुलो खुलो दुश्मन है। ने खुलो खुलो दुश्मन कोन करे तो इन्नमा यअमुरुकुम बिस्सूइ वल फहशा, ई जो खुलो जो दुश्मन है इहा के बुराई जो ने बेहयाई जो हुक्म दे तो। इन आयत में जा हिकिड़ो ई मसलो मालूम थियो जेको इंसान हराम खाए तो, जेको ॻोठ हराम खाए तो, जेको मुल्क हराम खाए तो, उन मुल्क में जा हया ने गैरत खत्म थी वञे थी। न्यारे लायो पिंड पिंड के पाण न्यारे लायूं जे पाण जरा हराम खाधो, हराम पाण खाई पैसे वारा थी वियासीं, गाड़ी वारा थी वियासीं, मकान वारा थी वियासीं, धंधे वारा थी वियासीं, पर पंहिंजी गैरत, पंहिंजी हया, पंहिंजी शर्म मड़े खत्म थी वई है। कीअं न बचियो, खाली पैसो बचियो है। पैसो तो अल्लाह ताला उन कारून के पण ॾेई छॾे जेको अल्लाह जो दुश्मन हो। असल त इस्लाम में इन वस्तु जी अहमियत है जेको इंसान दीनदार हुए, हिकिड़ो इंसान गैरत वारो हुए, हिकिड़ो इंसान हया वारो हुए। जरा हराम इंसान खाए तो त गैरत इंसान जी मरी वञे थी, खत्म थी वञे थी। पोइ गुरो कंदा रुगे पैसे के, पोइ गुरो कंदा रुगी इन महफ़िल के, इन मिल्कियत के। मिल्कियत केरु खणी वियो है दुनिया में जा? रोज माण्हू मरे पिया, जनाज़ जा रोज ऐलान सुनो पिया। आंखे विश्वास न अचे त वञी करे कफन खोले न्यार जा हथ में केतिरो नोटो खणियो वञे थो, न्यार जा खीचे में केतिरा बेरा खणियो वञे थो। हराम पुठियां दौड़ी दौड़ी पंहिंजा कुमाम थी विया आहिनि। रात न ॾींहुं हराम ने हराम पाण खयूं पिया। पराओ पैसो अचे पाण खाई छॾियो, गरीब मिसकीन जो पाण खाई छॾियो, उधार कंहिंटा गिनी वञो पाछा पाण ॾियो न, जेको वस्तु अचे पाण मड़े हजम करे छॾियो त पंहिंजो ई पेट अहिड़ो आहे जेको भरजे ज नथो। इन पेट जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए में ला यमलउ जौफ इब्न आदम इल्ला तुराब। इंसान दुनिया में कमाईंदो, खेंदो, मिल्कत भीरी कंदो, कॾहिं पण पेट भरबो की न द्रव थींदो की न कोरे में जा द्रव थींदो। कब्र जी मिट्टी इन इंसान जे पेट के वञी भरींदी। ॿिए कंहिं वस्तु में भरजे वारो न आहे, पंहिंजो सतोक भरे वारो न आहे। पाण गमे एतिरो खाई लायूं। अॼु लख रुपया आया आहिनि, सवारे 2 लख पुठियां दौड़ंदासीं, 2 लख मिलंदा 4 लख पुठियां वेंदासीं। न जेको हलाल रोज़ी आहे न, हलाल, इन हलाल रोज़ीअ में अल्लाह ताला बरकत रखे। जेकॾहिं पाण रोज़ 200 रुपया हलाल जा कमाए अचींदासीं त पाण खे सबर हूंदो जे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला मूंखे डग ॾेई छॾे। न हराम खेंदल माण्हू हमेशा चौथे में छो थो मूंखे हिया मिले न मूंखे हुआ मिले। मुंहिंजा भाइरो, हराम खां बचो,
हराम का पिंड पण बचो ने बे के पण बचायो ने इन गवाही में जेकॾहिं भेरा थी विया लोन को माण्हू खणे तो खाली वञी करे सही ॾिना भेरो गवाह जेकॾहिं बणा अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए पोइ सरखाए खाली भेरो वञी करे सही करे ॾे ई माण्हू इन जहिड़ो चए इन पण सम्झी रहियो पिंड जी माउ से ज़िना ने बदकारी करे छॾे मुंहिंजा भाइरो सब्र वटां कमु ॾिनो जेको अल्लाह ताला जेतिरो ॾिने उन मथे सब्र कयो ने सब्र जेको आहे ये इंसान की असल मिल्कत है। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कई था हिकिड़े दफ़ा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आम जा क्यों इंसान है उनके अमुक वस्तु सिखाया उनके अमुक गाली सिखाया उनी मथे अमल करे अबू हुरैरा चए अना या रसूल अल्लाह ए अल्लाह जा रसूल आजो गुलाम ही हाजिर है ऐं हुकुम कयो आ उन मथे अमल करेला करे तैयार आहियां तर चए अल्लाह जे नबी मुझे हथ के पकड़े पो फअत खमसन पंच वस्तु मुखे गणे करे चए पहलो हुकुम मुखे ई ॾिने में इत्तक़िल महारिम तकुन अअबदन नास हराम कमे खां बची वेज मिनी कता वडी इबादत ई है हज करणो वडी इबादत नाई नमाज पढ़णी वडी इबादत नाई रोजा रखना वडी इबादत नाई मिनी कता वडी इबादत ई है जे इंसान हराम कमे खां बची वञे हराम खाधे खां बची वञे हराम पुछे खां बची वञे हराम न्यारे खां बची वञे हराम सुणे खां बची वञे हर की हराम वस्तु में जेको इंसान हथ कढी लाए मिनी खां वॾो इबादत वारो उहो माण्हू आहे पोइ ॿिए नंबर मथे फरमाए में वरज़ बिमा क़समल्लाहु लक तकुन अगनन नास ए अबू हुरैरा तोखे अल्लाह रब्बुल आलमीन जेतिरो ॾे उन मथे तो राज़ी थी वञे तूं साहूकार बणी वञे जेतिरो ॾे भले हिकिड़ो टाणो तोखे मिले हिकिड़ो टाणो न मिले अरे पां हेॾा झूमा कयूं था पंहिंजो नबी त उहो आहे जंहिंजे बारे में आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी असांजे घर में कॾहिं का मेण जा मेणा चुल्ह में टांडो की न भरंदो हो मेण जा मेणा पाम जा हिकिड़ो इंसान अहिड़ो की न हूंदो जंहिंजे घर रोज़ टांडो न भरंदो हुए पां रोज़ रधे पचाए न खियूं था उहो नबी उन नबी के पाम मञंदल जंहिंजे घर में मेण जा मेणा टांडो न भरे चे टांडो को की न ॿारींदा हुआ चे रधे पचाए लाइ करे की हो न त टांडो ॿारे कयूं करो पोइ खेंदा करो हुआ चे खजूर जी हिकिड़ी पीछी हूंदी हुई अधु अधु करे ने खेंदा हुआसीं मथां डुक पाणी जो भरे छॾींदा हुआसीं न अल्हम्दुलिल्लाह चई छॾींदा हुआसीं उहो इमाम हिकिड़े दफ़ा हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी जे खोरे में वेठल आहे नबी जो ॾुहितरो आहे बच्चे के तालीम के मिले थी न्यारो जरा खोरे में वेठो हो सदके जी खजूर आ वई और सदके जी बैतुल माल जी खजूर में जा हिकिड़ी पीछी खणी नेडड़ो बारड़ो हो न बेसतो हो खणी ने मुंह में विझी छॾे फिर चए मुंहिंजा पुत्र थुके वेझ चे को थुके वेझा चई बैतुल माल है ई पाला करे खियण जायज़ न आहे ॾुहितरे के थुकाए तैं पट ते थुक कराए तैं मुंहिंजा पुत्र तूं पण न खा पाला करे ई हलाल न आहे मासूम बच्चे के सिखाए पियो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु के हिकिड़ो इंसान अची करे हिकिड़ी वस्तु ॾे थो उहो खाई वञे थो तर उहो गुलाम चए थो ए आका तो जेको वस्तु खाधे ये त हराम वई मूंखे हो ज़माने जाहिलियत में मिले वारी वई अॼु मिले मूं तोखे खाराई आहे तर उन टाणे काकड़े में आंगरी हणी हणी उल्टियूं करे वेंदे ने पोइ चए जे ए मुंहिंजा गुलाम तूं सुणी ला जेकॾहिं काकड़े में आंगरी हणी हणी आऊं अॼु मरी वियो होसि ने खाधो जेकॾहिं ॿाहिरि न निकिरे हो त आऊं भले मरी वियोसि पर मूं पेट में मुंहिंजे खाधे खे बाक़ी न रखियो कर ने पोइ चए में ए अल्लाह मूं वटां जेकी थी सघियो मूं काकड़े में आंगरी हणी हणी मर ॿाहिरि कढी विधो आहे ऐं जेकॾहिं जरा कितक आंधे में बाक़ी बची वियो आहे त अल्लाह मूंखे तूं माफ़ करे छॾिजांइ ईमान हो हलाल जी एडी तमीज़ वई हलाल ने हराम के समझंदा हुआ तॾहिं गैरत पण वई तॾहिं हया पण हो शर्म पण हुई ईमान पण हो अमल पण हो दीन पण हो मड़े वस्तु हुयूं तुंहिंजो हिकिड़ो ज कारण हो जे हलाल खेंदा हुआ हराम खां बचंदा हुआ पाण वटि दीन न आहे हया न आहे शर्म न आहे अमल न आहे को वस्तु न आहे तुंहिंजो हिकिड़ो ज कारण आहे जे पाण हराम पुठियां दौड़ूं था बचायो पिण खे हराम खां ॿियो जेकॾहिं को खेंदो वई त उनखे पण बचायो हराम खेंदा कॾहिं बरकत की न पवंदी भले लख रुपया अॼु मिली वञे 8 ॾींहं पुठियां 2 लख जो नुक़सान थी वेंदो ए पेट कॾहिं की न भरपो ये बरकत कॾहिं की न थींदी ई सतो कॾहिं की न भरंदो एतिरे हलाल खियो ने हराम खां बचो हलाल खियो हराम खां बचो हलाल खियो ने हराम खां बचो अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह ताला पाण मिणी मुसलमान के हलाल खाधे जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं पाण मिणी मुसलमान के हराम खां बचाए
अल्लाह ताला पा मिणे के पक्का न सच्चा मुसलमान बनाए। अल्लाह ताला पा के तौहीद वारा मुसलमान बनाए। अल्लाह ताला पा मिणे के 5 वक्त नमाज पढ़ने की तौफीक अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।